सो हे गाइस अस्सलाम वालेकुम। उम्मीद करता हूँ सब कुछ खैरियत से। दोस्तों आज मैं हैदराबाद आया हूँ अपने बर्थडे देती है। सो मैं हैदराबाद आया हूँ आज जिले के दिन है। तो अलग नमाज पढ़ा तो अच्छा अच्छा है अलग खाली बिंदास। तो अलग नमाज से नमाज का बाद से गाड़ी बैठ करनी है हैदराबाद में ऐसी का बिना गुजारा थे। सो आने वजह नमाज से तो गाइस हाणे वञूं था पंहिंजे पुफाड़ ॾे पुफाड़ खां चढ़ंदासीं 5 वञी करा पोइ वञूं था नमाज़ ते। बहरहाल गर्मी बि तमामु थी है। तो वञूं था फाइनली। तो मुंहिंजो पुफाड़ में तो अॻियां मां बि वञांसि थो पोयां हले थो थोरो कमु अथसि तो कमु करे पोइ वरी वेंदासीं नमाज़ ते। वञे थो हिनखे अहिड़ी व्लॉगरनि खां एलर्जी आहे छा भाऊ काॾे अदा ओ अदा कारे भाऊ इग्नोर तो करे बाद में। सो गाइस ॾिसी सघो था माशाल्लाह मौसम भी भली थी आहे। तो हलूं था हाणे नमाज़ खां बाद पोइ तव्हां सां मिलूं था। नमाज़ खां मोटी आया हूँ हाँ ॾिसो था माशाल्लाह मौसम थी आहे तमामु घणो मींहुं बि अचे अचणु खां मस्जिद खां त थोरी थोरी बूंद बि थिए पई ऐं माशाल्लाह साम्हूं घर बि आहिनि ऐं माशाल्लाह मौसम बि ॾिसी सघो था जो तमामु मींहं वारी आहे छो जो हैदराबाद में मींहुं घणो वधंदो आहे। गाइस हाणे असां मथे अची विया आहियूं 2-3 फोटो बोटू कढण लाइ ॾिसूं था कीअं था अचनि फोटो। मुंहिंजे फोटोग्राफर सां वेठा ॾे दानी फोटो कढ ॾिसूं था कीअं था अचनि फोटो सही अचनि था त सही आहे न त बसि पोइ वरी दरिया ते कढंदा अच। सो उमेद कयां थो त तव्हांखे अहिड़ो व्लॉग पसंदि आयो हूंदो। अगरि जे पसंदि आयो आहे त लाइक सब्सक्राइब ऐं मुंहिंजे चैनल खे वधि खां वधीक सपोर्ट कयो। इंशाल्लाह हिकु ॿी नई वीडियो मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़ टाटा।